मुंहिंजो नालो वैभव खत्री आहे। मां ॿिए दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजो स्कूल जो नालो चोइथाम इंटरनेशनल स्कूल आहे। मां तव्हांखे हिकु बांदरमल जी कविता ॿुधाईंदमि। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे ग। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटिया माथाने करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे ग। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे। जॾहिं थिए तो उस खां व्याकुल चवे छॾियो के बांदर खुल चवे छ। जॾहिं थिए तो उस खां व्याकुल चवे छॾियो के बांदर पे कुले रखे बंदूक बनाए पुछंदो आहे कोथ ॿुधाए पेके वई छा घर जी राणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटीअ माथाने करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे ग। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे ग। धन्यवाद। वेरी गुड। सना।